डोकरी गवर्नमेंट हाई स्कूल गाबर मसन जी शागिर्दियाणी जो स्कूल जे हेड मास्टर साईं ग़ुलाम मुस्तफ़ा खोखर एमएन उस्तादन FA होश मोहम्मद अबड़ो सैद इमामुद्दीन शाह फ़कीर मोहम्मद ढक्कण नईम अली मस्तण ऐं ॿियनि जी अॻवानी में स्टडी टूर मोहन जो दड़ो ते घुमण लाइ आया, जिते शागिर्दियाणी खे सिंध जे क़दीम माग मोहन जो दड़ो जे मुख़्तलिफ़ एरियाज़ DK एरिया, मुनीर एरिया, म्यूज़ियम समेत मोहन जो दड़ो जा मुख़्तलिफ़ आसार घुमाया। हुनखे उते मौजूदु गाइडन मोहन जो दड़ो जे मुतलक़ ॼाण ॾिनी। इन मौक़े ते गवर्नमेंट हाई स्कूल गाबर मसण जे हेड मास्टर साईं ग़ुलाम मुस्तफ़ा खोखर ॻाल्हाईंदे चयो त मोहन जो दड़ो सिंध जी अज़ीम ऐं क़दीम तहज़ीब मां हिकु आहे, जंहिंमें शागिर्दियाणियुनि खे स्टडी टूर करायो आहे त जीअं हू पंहिंजी तहज़ीब जी ॼाण रखी सघनि। जंहिं बाद स्कूल जे समूरी शागिर्दियाणी खे सूमरा सफ़ारती पार्क जो पिणु दौरो करायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।